नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जोई खां ख़बर ॾींदा हलूं त जोई में हलंदड़ सालियानो मेलो सैयद नजफ अली शाह जी आख़िरी धमाल मलाकड़े जो फाइनल मेले में हज़ारे शाइकीन पहुतल। सिंध जी सकाफ़ती रांदि मल ॾिसण लाइ मुर्शिद जे मेले ऐं मलाकड़े लाइ दुबई, सऊदी अरब, जद्दा खां जोई वासियुनि जो वफ़द ख़ासि मेले ऐं मलाकड़े में पहुतल। मल रांदि ऐं पहलवानी ॾिसंदड़ मल खे इनामनि सां नवाज़ियो वियो, जॾहिं त मेले जे गादी नशीन सैयद सूमर अली शाह मेले ऐं मलाकड़े में ड्यूटी ॾींदड़ 200 खां वधीक माण्हुनि खे 500 ऐं 1000 जा हार पाराया। ऐं 3 ॾींहं मेले जी कवरेज करण ते सहाफ़िन एम इस्माइल पीरजादो, असलम राज, उमरो, अनवर बोज़दार ऐं ॿिनि सहाफ़िन खे मेडल ऐं मुख़्तलिफ़ इनामात सां नवाज़ियो, जॾहिं त मेले में शाइकीन में वॾो जोश जज़्बो रहियो। मलाकड़ो जारी है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।